मुस्लिमून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीज़। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बड़े आवाज़ से मोहब्बत से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुर्शिदना व मुनअमिना व मक़वाना व मरजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, अल्लाह का दुआ है रब शाह सभी की हिदायत नसीब फरमाए। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। पंहिंजे मुर्शिद कामिल बराबर जी सिलसिला ते सदाई हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिन किस्मन जी मखलूक़ात दुनिया में पैदा फरमाई आहे, हिकिड़ा मलाइका, ॿिया जानवर, टियां इंसान। हिकिड़ा मलाइका, ॿिया जानवर, टियां इंसान। मलाइकनि खे अल्लाह अकुल ॾिनो ऐं उन्हनि खे शहवत खां, तख़य्युलात खां पाक बनायो। समझो था? उन्हनि में पंहिंजे नफ्स जी ख्वाहिश नाहे रही। शहवत मतलब ख्वाहिशात नफ्स। पंहिंजे ख्वाहिश हूंदी आहे, इंसान जे दिलि में ख्वाहिश पैदा थींदी आहे, हे कमु कयां, हो कमु कयां, हे थिए, हूअं थिए। अल्लाह ताला मलाइकनि खे उन ख्वाहिशात नफ्स खां आज़ाद करे छॾियो आहे। उहे उहो कमु कंदा आहिनि जेको अल्लाह जो अमर आहे। जीअं रब फरमायो, जीअं अल्लाह फरमायो, हबीबन फरमायो त हिकिड़ा मलाइका अल्लाह जी हम्द बयान कनि था, ॿिया अल्लाह जी सना बयान कनि था। हिकिड़ा सजदा रेज़ आहिनि, हिकिड़ा रुकू में आहिनि, हिकिड़ा क़याम में आहिनि, हिकिड़ा अल्लाह ताला जी हम्द पिया बयान कनि। अल्लाह ताला ड्यूटी रखी आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उन हुक्म ते अमल करे रहिया आहिनि। इहा मखलूक आहे मलाइका। ॿी मखलूक आहे जानवर, जन खे अल्लाह शहवत त ॾिनी पर अकुल नाहे ॾिनी। सम्झो था? किथे कंहिं जाइ ते बदकिरदारी कंदा वतन, पंहिंजी नफ़्सानी ख्वाहिश खे पूरो कंदा वतन। उन्हनि खे झल पल कोन्हे का, उन्हनि में हया न आहे, शर्म न आहे। जानवर सम्झो था कि कोन था सम्झो? हया खां, शर्म खां आजा आहे। टी मखलूक आहे अल्लाह ताला जी जिन्न ऐं इंसान, जिन में अल्लाह अकुल बि रखायो आहे, उन्हनि में शहवत बि रखाई आहे। ॿई शयूं रखायूं आहिनि। जेके औसाफ़ मलाइका, मलाइकनि वारियूं नूरी सिफ़तूं आहिनि, से बि इंसाननि में आहिनि। ऐं जेके जानवरनि जूं बदकिरदारी वारियूं सिफ़तूं आहिनि, से बि अल्लाह इंसाननि में रखायूं आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे खुली छूट ॾिनी, तव्हां दुनिया में वञी रहो, खाओ, पीओ, घुमो फिरो। जे इंसान जे मथां अकुल ग़ालिब अची वञे, अल्लाह ताला वारी मोहब्बत वारो रूहानी ग़लबो क़ाइम थी वञे, त उहो बानो मलाइकनि खां बि शान में अरफ़ा ऐं आला बणिजी वेंदो आहे। जेको पंहिंजे नफ़्सानी ख्वाहिशात खे छॾे, पंहिंजे ख्वाहिशात जे नफ़्स खे काबू में करे, उन्हनि शयुनि खे पोइते उछलाए ऐं उहो कमु करे जेको अल्लाह जो अमर आहे, जेको रब जो हुकुम आहे, जेको अल्लाह जो हुकुम आहे, उन हुकुम ते अमल करे। मुझे लजपाल नबी फरमायो तो अल्लाह ताला वटि वो मलाइकनि खां बि इज़त वारो बणिजी वेंदो आहे। पर जेकर इंसान जे मथां
रूहानियात ऐं अक़लियात खे छॾे ऐं ख्वाहिशात नफ़्स ते वञी अमल करे, नफ़्सानी ख्वाहिश ते अमल करे, पंहिंजे नफ़्स जी जेका चाहत आहे उनखे पूरो करे। दिलि चवे हराम खा, व्याज वठ, बदकिरदारी कर, म्यूज़िक जी महफ़िल में हलो, सुरूद ऐं राग ऐं रंग जी मजलिसुनि में हलिजे, साईं मुंहिंजा बदकिरदारी कजे, बेहयाई कजे। पंहिंजी ख्वाहिश जी नफ़्स जी ख्वाहिश जेका आहे उनखे पूरे करण जे लाइ उन ते वञी अमल थो करे त महबूबन करीमन फरमायो उहो जानवरनि खां बि अल्लाह वटि अबतर ऐं कहतर ऐं कमतर बणिजी वेंदो आहे। उहो जानवरनि खां पुछड़ो आहे। ज़िंदगी आहे जीअं जानवर गुज़ारनि पिया, हैवानात गुज़ारनि पिया, जेकर उन्हनि वांगुरु ई ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ जानवरनि सां गॾिजी वञी रहो। अल्लाह ताला जानवरनि में ऐं इंसाननि में तमीज़ इन ॻाल्हि जी कई आहे, उन्हनि में इन शइ जी तमीज़ पैदा कई आहे जो उहे बेहया ऐं बेशरम ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। इंसान उन ॻाल्हि ते अमल कंदो आहे जेको अल्लाह अमर फरमायो आहे। सम्झो था कि कोन था सम्झो? क़ुरान मजीद इरशाद फरमायो त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू, जे असांजो रब अल्लाह आहे, छा चए न रब्बुनल्लाह, असांजो रब ॻाल्हायो केरु आहे? वरी आवाज़ सां असांजो रब अल्लाह आहे। ततनस्सलु अलैहिमुल मलाइका, उन जे चओ दर्द अल्लाह जा मलाइक लही उन जे साम्हूं अची बीहंदा आहिनि। उन बाने जो शान इहो हूंदो आहे, उन बाने जो मक़ाम एॾो अफ़ज़ल थी वेंदो आहे, उन बाने खे अल्लाह एॾी वॾी इज़त ॾींदो आहे, एॾो शरफ़ ॾींदो आहे जो अल्लाह जा मलाइक उन जी गलियुनि मां हलंदो आहे, रोडनि रस्तनि तां पंहिंजे दुनिया जे कम कार काज में मसरूफ़ हूंदो आहे, पर अल्लाह जा मलाइक रब जी रहमत उन जे मथां वसाईंदा रहंदा। ऐं उहे मलाइक चवंदा आहिनि अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, गमगीन न थी, ख़ौफ़ज़दा न थी, छो त तुंहिंजो मददगार अल्लाह पाण आहे। समझो था ले इन कुरान जी आयत में अल्लाह ताला वाज़े फरमायो आहे त जेकॾहिं बानो अल्लाह जो बणिजी वञे, रब जो बणिजी वञे, पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे हवाले करे छॾे त उन जे लाइ मलाइक उन जी इमदाद जे लाइ लही ईंदा आहिनि। समझो था? साहब अकराम, मुंहिंजे लजपाल नबी जा साहबी ध्यान भुलिया अथव सभिनी जो। मुझे महबूब मुस्तफ़ा करीम लजपाल नबी जा सहाबी जॾहिं ग़ज़वे बदर लगी हुई, इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं लड़ाई, हे ध्यान ॾियो, इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं लड़ाई, 313 ॼणा सहाबी हुया। घणा? 313। इन खां अॻु में मुस्लमान कॾहिं जंग न विढ़िया हुया। 13 साल मके पाक में गुज़रिया, 14 साल मदीने शरीफ जो हुयो। माना 14 सालनि ताईं जॾहिं ऐलान नबूवत हबीबन फरमायो त इन्हनि ॾिहाड़नि में महबूबन करीमन ऐलान जिहाद न कयो हुयो, लड़ाई न थी हुई, जंग न थी हुई। सहाबी महफूज़ थी वई, अल्लाह जे तबलीग कंदा हुया, दीन जी ॻाल्हि कंदा हुया। जंग बदर में अल्लाह ताला जो अमर थियो, ग़ज़वा बदर लगे, जंग कई वई त 313 ॼणा होॾा 1000 खां वधीक काफ़र हुया ऐं हिननि 313 ॼणनि खे अल्लाह फतह याब फरमायो। सम्झो था कि कोन सम्झी? हाणे साहबी जन असां वटि हथियार न हुया, 10 खनि घोड़ा हुया, कुझु ऊठ हुया ऐं चौथो हिस्सो जन वटि हथियार हो, चौथे हिस्से जो चौथो हिस्सो 20-30 ॼणा हुया जन वटि तलवारूं, तीर तलवारूं हुयूं ऐं ॿिया सहाबी जेके हथे खाली हुया। हथे खाली सहाबी हबीबन करीम जी ख़िदमत में जॾहिं या रसूलल्लाह तलवार न आहे, साईं करीम हीअं लठ पटे ऐं उन ते हीअं हथ पिया फेरनि त लठ खे अल्लाह जे हबीब जे हथ लॻण सां तलवार बनाए पई। माना कई सहाबी हुया उन्हनि वटि हथियार बि न हुया, हथे खाली हुया, पर
साहबी चवंदा के काफ़िर जे मथां हथ उभो पिया कयूं त उन जो सिर असांजे तलवार लॻण खां अॻ में धड़ खां धार पियो थी वञे। अॼु छा सबबु हुयो त क़ुरान फरमायो तव्हांजी मदद जे लाइ असां 3000 मलाइक नाज़िल कया हुया। वरी जो सुभान अल्लाह। कहिड़ी शइ हुई जे महबूब मुस्तफ़ा करीम जे सहाबा किराम में इहो जज़्बो पैदा कयो, इहो शौक़ पैदा कयो? विड़दाद अॻ में हुया, जिहाद त पाण में झेड़ा झटा कबाइली फसाद अॻ में हलंदा हुया, पर हिन वक़्त 313 ॼणा जो 1000 खां वधीक लश्कर जे साम्हूं अचे पहुता। तिन जो सबबु इहो हुयो जो मुंहिंजे लजपाल नबी उन्हनि जो तज़कियो कयो हुयो। वो जो 13 साल मुझे लजपाल नबी जे सामो जेके 313 जना सहाबी पैदा थिया हुया उन्हनि जी जे मथा नबी सुणे मेहनत कई हुई, उन्हनि जे मथा मुझे लजपाल नबी कोशिश कई हुई, उन्हनि के सुधारियो, उन्हनि के बुत परस्ती मां कढी अल्लाह जी परसतिश सेखारी, उन्हनि के बुत परस्ती मां कढी बुतन जे आॾो सजदा रेज़ थियण खां कढी अल्लाह जे आॾो झुकण सेखारियो, अल्लाह जे ख़ातिर जीअण सेखारियो, मरण सेखारियो। तो उन्हनि 313 ॼणा सहाबी जिन खे अल्लाह जे हबीब जेका ॻाल्हि सेखारी हुई उन जे मथां अमल करण जे करे 313 ॼणनि खे अल्लाह 1000 जे मथां फतह याब करे। समझो था रे बंदा समझो। उन्हनि खे मदीने वाले साईं तक़वा सेखारी, उन्हनि खे मुंहिंजे महबूब तवक्कुल सेखारियो, मुंहिंजे लजपाल नबी उन्हनि खे ज़िंदगी में जीअण सेखारियो, हयाती कीअं गुज़ारबी आहे उन्हनि खे जी तरबियत फरमाई। ऐं उहे 313 ॼणा हुया जिन खे अल्लाह जे हबीब फरमायो त दुनिया में जेके बि मुस्लमान आहिनि भली गौस हुजनि, कुतुब हुजनि, कलंदर हुजनि, औताद हुजनि, अब्दाल हुजनि, नुजबा हुजनि, उक़बा हुजनि, वली हुजनि, पीर हुजनि, सभिनी खां वधीक नबियनि खां बाद में इन्हनि 313 ॼणनि जो शान अर्फ़ हुया। समझो था ले कोन था समझो? सिखंदा हो त उन्हनि छा सिखियो हुयो मदीने वारे साईं? जेका तरबियत मदीने वारे साईं उन्हनि जी फरमाई हुई जो उन्हनि जो शान मलाइकनि खां बि आला बणिजी वियो, जो मलाइक उन्हनि जी ख़िदमत करण में पंहिंजो शान सम्झंदा हुया। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीब किबरिया फरमायो मां मेराज वारी रात हलियुस में अर्श मौला ते मूंखे कंहिंजे जुतियुनि जा आवाज़ ॿुधण में आया और के मलाइके जे हलण जा आवाज़ आहिनि। रब फरमायो तुंहिंजो गुलाम बिलाल हबशी मदीने जी गलियुनि में मके जी गलियुनि में हले पियो, उनजे जुतियुनि जा खड़काट अर्श मौला ते पहुची रहिया आहिनि। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इज्जत कीअं थी मिले? तव्हांखे ॿुधायां, अमल कंदव अलाए कोन कंदव? सुभान अल्लाह। मां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे हिसे जी तक़रीर कंदुसि, साजन साईं जे हिसे जी बेवफाई करे भॼी त कोन वेंदो। सदाई अल्लाह तव्हांजो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ये जायज़ मक़सद खणी आयो मालिक रब मदीने वाले साईं जे सदके तव्हां सभिनी जे दिलि जूं मुरादूं पूरी फरमाईंदो। सल्लल्लाहु अलैहि जेके मदीने वाले साईं अव्वलीन पंहिंजे गुलामनि खे सेखारियूं हुयूं, जंहिंजो क़ुरान मजीद में घणे खां घणो तज़किरो आयो आहे, उहा आहे तक़वा। तक़वा इख्तियार करणु, जेको माण्हू मुत्तक़ी बणिजी वञे उन जे लाइ हिते बि आख़िरत में बि क़ब्र ऐं हशर में बि अल्लाह वॾा इनाम जोड़े छॾिया आहिनि। सम्झो था कि कोन था सम्झो? लफ़्ज़ तक़वा जी माना आहे कंहिं शइ खां बचणु, रुकजी वञणु, कंहिं शइ खे छॾे ॾियणु, उनखे सॾिबो आहे तक़वा। छा सॾिबो आहे? तक़वा। शरीयत में
तकवा सरबो आहे ईमान आहे त अल्लाह ताला जे ला खशियत पैदा करण, खुशू पैदा करण, रब जो डप पैदा करण। या अय्युहन नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लतिस साअति शैउन अज़ीम। एवाना अल्लाह खां डिजो, रब पंहिंजे रब खां डिजो जेको अज़ीम ज़िलज़िलो बपा करे क़यामत जो ॾिहाड़ो पैदा कंदो, उन अल्लाह खां डिजो। हिन में तकवा जी माना डिजण में जे लाइ इस्तेमाल कई आहे। ॿी माना आहे इबादत जी। तकवा माना अल्लाह जी इबादत करण वारा बणजी वञो। हर वक्त अल्लाह जी इबादत कयो। जीअं युनज़िलुल मलाइकतु बिर्रूह मिन अम्रिही अल्ला मन यशाउ मिन इबादिही अन अंदिरु अन्नहु ला इलाहा इल्ला अना फातिकून। अल्लाह जी इबादत कयो, जेको अमर मिलियो आहे उन जे मथां अमल कयो ऐं चओ त मां अल्लाह खां डिॼण वारो यानी अल्लाह जी इबादत करण वारो आहियां। समझो था कि न कोन था समझो? ऐं तकवा जी टी माना है गुनाहन के छॾे ॾियणु, तर्के मासियत। गुनाह ख़ताऊं अखियुनि जा आॾो थियनि थियूं, ख़ताऊं थियनि थियूं, गुनाह जा कम थी था वञनि, पोइ दिलि में आह करे त अॼु खां पोइ वरी गुनाहनि जे वेझो कोन वेंदुसि। वरी जो सुभान अल्लाह बाबुल बुयूत मिन अबवाबिहा वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह जो कुरान जो फरमाए त पोइ डिजो अल्लाह खां यानी छॾे ॾियो गुनाहनि खे, अल्लाह ख़ातिर गुनाहनि खे छॾे ॾियो त लअल्लकुम तुफ्लिहून, तव्हांखे ई अल्लाह कामयाब करे छॾींदो। समझो था? इहे हिन मानाऊं हिन जो तकवा जो। हिकिड़ी माना इख़लास जे लाइ बि इस्तेमालु थींदी आहे त अल्लाह ख़ातिर पंहिंजे अमलनि खे मुख़लिस कयो। पहिरियां अल्लाह ख़ातिर रब जो ख़ौफ़ पैदा कयो, ॿियो अल्लाह जी इबादत कयो, गुनाहनि खे छॾे ॾियो, ऐं टी माना आहे त जेॾी महिल सभु कमु करे चुको हाणे तकवा जी माना आहे अल्लाह ताला जे लाइ पंहिंजे अमल खे ख़ालिस बनाए छॾियो। अमल सिर्फ़ु अल्लाह जे लाइ कयो। कंहिंजे लाइ कयो? अल्लाह जे लाइ। दुनिया जे लाइ न, दुनिया वारनि जे लाइ न, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न। मां तबलीग जो कमु थो कयां त माण्हू वाह वाह कनि, दाढ़ी रखां त माण्हू फ़कीर सॾनि, दिलबराबाद वञा थो त ॻोठ वारनि खे ख़बर पए दिलबर साईं मुरीद आहे। ईअं न, बल्कि हर कमु नेकी वारो इन जे लाइ कयो त इन में मुंहिंजे अल्लाह जी रज़ा आहे। वरी तव्हांजो नंढड़ो अमल छो न हुजे, थोरो अमल छो न हुजे, उन नंढड़े अमल में अल्लाह ताला एॾो वॾो अजुर ऐं इनाम रखाईंदो आहे जंहिंजो फल नतीजो तोखे हिन दुनिया में नज़र ईंदो। समझो था? या ज़ालिका वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। ॿुधो, जेको माण्हू अल्लाह जी निशानियुनि जी ताज़ीम करे, इहा दिलि जी तक़वा मंझां आहे, दिलि जी परहेज़गारी मंझां आहे, छो त उन्हनि जे दिलुनि में हर ॻाल्हि में अल्लाह ताला जो नूर नज़र ईंदो आहे। सम्झो था? इहा आहे तक़वा। जेको माण्हू मुत्तक़ी बणिजी वञे उन जे लाइ अल्लाह ताला वॾियूं निशानियूं बयान फरमायूं आहिनि। ॿुधंदो त तक़वा वारनि जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। हाणे साईं मुंहिंजा असांजे सिंध सगोरी में पीर बुज़ुर्ग घणा पैदा थी पिया, असांखे ख़बर कोन्ह थी पए त केरु सचो आहे केरु कूड़ो आहे, कंहिंमें अल्लाह ताला दीन जी कसरत रखाई आहे। जेको घरां ढुका वञे सो साईं मुंहिंजा मुंहुं वांगुरु पीर लॻो वेठो आहे। मुरीद हथ चुमण वारा ॿ टे मिली विया, वाह वाह करण वारा मिली विया, पोइ साईं मुंहिंजा वाह वाह थी वई। साईं मुंहिंजा मां असांजा मुरीद आहिनि, साईं वॾो वलीउल्लाह आहे। वलीउल्लाह थियण जे लाइ पुटु महिनत खपे। अल्लाह जी दोस्ती ईअं न मिलंदी आहे, रब जी संगत ईअं न मिलंदी आहे। वलीअनि जूं सिफ़तूं ॾिसणियूं अथई, ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुंहिंजे मुर्शिद मां पुटु आहियां ऐं मुरीद आहियां, उन खां परे हक़ीक़त थो ॿुधायां त अॼु ताईं ज़िंदगी में कॾहिं मूं साईंजनि खे गैर शरई कमु कंदे ज़िंदगी में न ॾिठो आहे। तक़वा ईअं कोन मिलंदी आहे। सम्झो था? ऐं अहिड़नि माण्हुनि जी तारीफ़ करण बि हक़ आहे न। को तारीफ़ कजे, मनक़बतूं पढ़िजनि, शान ॻाइजे, हक़ त असांजो इहो आहे। मां फ़क़ीरनि खे दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त हिते बि दिलबर साईं जे आस्थाने ते तव्हां दिलबर साईं जूं मनक़बतूं पढ़ंदा कयो। साहिब ज़ादे के हुनजे मुरीद खे ख़लीफ़े जी मनक़बत पढ़ण जी ज़रूरत न आहे, शान मुंहिंजे पीर जो ॻायो।
कि तव्हां ख़िदमत गुज़ार आहियो, मां बि ख़ादिम आहियां। सम्झो था? बस मुर्शिद जी इनायत आहे। तव्हां साईं मुंहिंजा वेठा आहियो साम्हूं, मां तव्हांखे बयानु करे फ़र्क़ु रुकी इहो आहे, बस ॿियो फ़र्क़ु न आहे। जीअं तव्हां ख़िदमत गुज़ार आहियो तीअं मां ख़िदमत गुज़ार आहियां। मनक़बत दिलबर साईं जी पढ़ो, हिते शान दिलबर साईं जो ॻायो वञे त सीननि में थधाण पैदा थिए। सम्झो था? हर को दावा करे मां पीर आहियां, मां बुज़ुर्ग आहियां, मां वलीउल्लाह आहियां। पुटु विलायत का मामूली ॻाल्हि न आहे। असां वटि साईं मुंहिंजा जेको अचे सो पीर लॻो वेठो आहे। हिते तव्हांजे मोरे जे पासे जा ई फ़क़ीर हिते मौजूदु आहिनि, मां ॾिसां थो पियो। सो बि ॿुधाए जी साईं, असांजो मुर्शिद हूंदो हुयो, अॻ में ईंदो हुयो, पोइ वीगो गाड़ी ते पोयां कुता खणी ईंदो हुयो। कुता खणी ईंदो, पोइ असां चवंदा हुआसीं बुज़ुर्ग आयो आहे, असांजो मुर्शिद आहे। पोइ हुनजा कुता वेंचारींदा हुयासीं ऐं उन्हनि खे ख़ुशी थींदी त मुर्शिद जा कुता वेंचारींदासीं। मुंहिंजो किरात कोन्हे, किरात सही था जी। असां चवंदासीं मुर्शिद आहे, अलाह वारे जा कुता आया आहिनि। सम्झो था? इहे आहे पीरनि जा हाल। इहो असांजे बुज़ुर्गनि जो हाल। मुरीदनि जे ॾंदनि ते पलजण वारा, मुरीदनि जे साईं मुंहिंजा ख़ैरातुनि ते पलजण वारो वलीउल्लाह नाहे हूंदो। वलीउल्लाह उहो आहे जंहिंमें अल्लाह ताला जी मारिफत हुजे, अल्लाह जी मोहब्बत हुजे, जंहिंजी ज़िंदगी अल्लाह जहिड़ा गुज़रे, जंहिंजी हयाती रब ख़ातिर गुज़रे, जंहिंजो जीअण ऐं मरण अल्लाह जहिड़ा हुजे, उनखे सरबो आहे वलीउल्लाह। समझो था कि कोन समझो? सुभान अल्लाह। कुरान छा थो फरमाए? पढ़ो सल्लल्लाहु अलैहि निशानियों मुझे अल्लाह पान बयान कयूं आहे। याद कंदा वञो ऐं ये सीने में समाए वञो। इंशाअल्लाह इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करणो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वलाकिन्नल बिर्र, पर नेकी आहे जो मन आमन बिल्लाह, ईमान हिक अल्लाह ते आणो आहे। बल यौमिल आखिरत जे ॾिहाड़े क़यामत ते ईमान आहे। वल मलाइका, ऐं अल्लाह जे मलाइकनि ते ईमान आणिजे। वल किताब, ऐं अल्लाह जे नाज़िल कयल किताबनि ते ईमान आणे। वल नबीन, ऐं पंहिंजे अल्लाह जे आयल नबीअनि जे मथां ईमान आणण असुली नेकी आहे। पंहिंजो मतलूब, पंहिंजो अल्लाह, पंहिंजो इलाह, पंहिंजो रब मञणो आहे त हिकु अल्लाह खे मञो। या पहिरीं परहेज़गारनि मुत्तक़ीबाननि जी निशानी आहे। समझो था? आमन्तु बिल्लाह, ईमान मुफ़स्सल। आमन्तु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर खैरिही व शर्रिही मिनल्लाह तआला वल बअस बअदल मौत। ये सब ॻाल्हियूं ईमान जो जुज़ आहिनि। त अल्लाह ते ईमान आणियो, मलाइकनि ते ईमान आणियो, साईं मुंहिंजा नबीअनि ते ईमान आणियो, अल्लाह जे क़ुरान ते ईमान आणियो, मरी वरी जीअण ते ईमान आणियो, तक़दीर ते ईमान आणियो। चङाई मठाई अल्लाह जे तरफ़ां आहे। क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आणियो। इहा पहिरीं परहेज़गार पानण जी निशानी आहे। समझो था कि ईमान
अल्लाह ते आणो आहे, दिल में अल्लाह जी मोहब्बत हुजे, आसमानी सहीफ़ा कुरान ज़बूर इंजील सही मुंहिंजा तौरेत ते ईमान आणियो, रब जे सवा लख कमो बेश आयल नबीअ ते मथां ईमान आणियो, या ईमान आणण जी निशानी माना मोमिन पहिरियां बणिजे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयोसीं, इन सां थियासीं मुस्लमान। पर हिननि ॻाल्हियुनि ते ईमान आणियो त पक्का मोमिन बि थींदो, ऐं उन खां बाद में इहा ईमान पहिरीं मुत्तकी बाननि जी निशानी आहे। पक्का मोमिन हूंदा। ऐं ॿी निशानी आहे जो क़ुरान तो फरमाए व आतल माल अला हुब्बिही ज़विल कुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्न सबील वस्साइलीन वफिर मुत्तकी बाननि जी ॿी निशानी आहे जो अल्लाह तो फरमाए जेको माल उन्हनि खे ॾिनो आहे उहे अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि, पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि जो ख़र्च कंदा आहिनि, यतीमनि जी परघोर कंदा आहिनि, मिस्कीननि जी मदद कंदा आहिनि, मुसाफ़िरनि खे माल ॾींदा आहिनि, वसाइलीन जेको साइल ईंदो आहे उन जा सुवाल पूरा कंदा आहिनि, वररिकाब ऐं जेके उन जा ग़ुलाम आहिनि, उन जा नौकर आहिनि, उन जी ख़िदमत करण वारा आहिनि, उन्हनि जो पूराओ करण वारा हक़ीक़ी अल्लाह वटि मुत्तकी बाना आहिनि। समझो था कि नथा समझो? फ़कीर माना सखावत जो दर। ये दुनिया वारा फ़कीर न जेके माण्हुनि जे दर ते पिनंदा आहिनि। फ़कीरुल्लाह अल्लाह जो फ़कीर, रब जो फ़कीर जंहिंजो खीसो अल्लाह जे लाइ खुलियल हूंदो आहे। समझो था? ख़ैर ख़ैरातूं कयो, अल्लाह जी राह में ॾियण वारा छो, रब जी राह में ख़र्च करण वारा छो। हज़रत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको मदीने वारे साईं जो खजानची हुयो, नांगरी हुयो, हबीबन फरमायो अनफिक या बिलाल उनफिक अलैक, ओ बिलाल खर्च कर जे खर्च कंदे त तुंहिंजे मथां खर्च कयो वेंदो। समझो था? कारून वांगुरु माल जे मथां बेड़े सेड़े मथां तख़्त रखे न वियो। सिंधी में चवंदा आहिनि त चंबड़ी वञे पर दंबड़ी न वञे। आओ न साईं जन मिसाल ॾींदा आहिनि त हमरा कंजूस हुयो जो मरे दवा अल्लाह जे नाले ते ॾे ॾियां त पियो रब जे नाले ते, छा थो ॾी जे साह अल्लाह जे नाले ते थो ॾे। समझोदार है कोन समझो? खर्च करण वारा जो साईं करीम फरमायो त तव्हां रुपयो अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, उनखे 10 दुनिया 70 आख़िरत वधाए अल्लाह तव्हांखे अता कंदो। कॾहिं न भायो त ख़ैरात सां तव्हां खुटी पवंदो, ख़ैरात करण वारे खे हमेशह अल्लाह वधाईंदो आहे। समझो था?